हैदराबाद में गैस सिलेंडर फाटण वारे वाक़े ते कराची जे अस्पताल में वधीक 2 ॼणा फोत थी विया आहिनि। अंग वधी नव थी वियो आहे। अस्पताल में दाख़िल 10 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। अस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे 10 ज़ख़्मियुनि मां 4 ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। फौतियुनि में अब्दुल हादी, हसनैन, बिलाल, रहीम, अयान, अली रज़ा, आज़ान अली ऐं ज़ुल्फ़कार सोलंगी शामिल आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे हैदराबाद में गैस सिलेंडर फाटण वारे वाक़े में कराची जे अस्पताल में वधीक 2 ॼणा फौत थी विया आहिनि। अंग वधी नव थी वियो आहे। अस्पताल में दाख़िल 10 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। अस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त 10 ज़ख़्मियुनि मां 4 ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। फौतियुनि में अब्दुल हादी, हसनैन, बिलाल, रहीम, अयान, अली रज़ा, आज़ान अली ऐं ज़ुल्फ़कार सोलंगी शामिल आहिनि। हैदराबाद में गैस सिलेंडर फाटण वारे वाक़े में कराची जे अस्पताल में वधीक 2 ॼणा फोत थी विया। अंग वधी नव थी वियो आहे। अस्पताल में दाख़िल 10 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। अस्पताल इंतज़ामिया इहो चवणु आहे जॾहिं त 10 ज़ख़्मियुनि मां 4 जी हालत ॻणती जोगी आहे। फौतियुनि में अब्दुल हादी, हसनैन, बिलाल, रहीम, अयान, अली रज़ा, आज़ान अली ऐं ज़ुल्फ़कार सोलंगी शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे हैदराबाद में गैस सिलेंडर फाटण वारे वाक़े में कराची जी अस्पताल में वधीक 2 ॼणा फोत थी विया जॾहिं त फौतियुनि जो अंग वधी नव थी वियो आहे। अस्पताल में दाख़िल 10 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। अस्पताल इंतज़ामिया मूजिबि 10 ज़ख़्मियुनि मां 4 जी हालत ॻणती जोगी आहे जॾहिं त फौतियुनि में अब्दुल हादी, हसनैन, बिलाल, रहीम, आयान, अली रज़ा, आज़ान अली ऐं ज़ुल्फ़कार सोलंगी शामिल आहे। नवाले सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां शाहिद मीर सेतो। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची जे बंस वार्ड में वधीक 2 ॼणा जेके फोत थी विया आहिनि जॾहिं त फौतियुनि जो अंग जेको आहे उहो नव थी वियो आहे। जल्दी 13 खे बंस वार्ड में इलाज ॾिनो पियो वञे जिन मां जेके 2 ज़ख़्मी आहिनि उहे फोत थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे 10 मरीज़नि जो जेको इलाजु आहे उहो बंस वार्ड कराची में हलंदड़ आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त फौतियुनि अब्दुल हादी, हसनैन, बिलाल, रहीम, आयान, अली रज़ा, आज़ान ऐं मोरो वासी ज़ुल्फ़कार अली सोलंगी जेको आहे उहो बि फोत थी चुको आहे। ऐं जेको फोती आहिनि उन्हनि जा मड़ जेके आहिनि उन्हनि जे मान गॾोगॾु जी ॾेई पियो वञे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।